उम्र के बारे में सवाल थी दो किथे खत्म करे आए हिक वान शबाबिही नौजवानों बुधो वान शबाबिही फीमा इब्तला हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइन था ऐ जवानी जे बारे में सवाल थी दो फीमा अबलाह खुदा जवानी किथे वञाई जवानी किथे गुजारी 15 साल का पो बालिग थे शरई उम्र 15 साल अगे थे या पोते इन टाइम ते तो थी विंदो या आखिरी शरई हद पेरा थी सके तो उन का पो तुझो सिलसिलो जवानी जो शुरू थियो 20 का हले 40 साल ताईं तुझी जवानी यो एतरो अरसो जवानी जो किथे गुजारी घटन में धिका खाधई गलन में धिका खाधई परावन घरंडे निहारी छा गुजारी किए गुजारी हुजूर फरमाइन था व अन शबाबिही फीमा अबलाह जवानी के बारे में सवाल थी दो जवानी किथे गुजारे आए यो भी जवाब दे 3 नंबर ते व अन मालिही मिन ऐन तसबहु माल के बारे में सवाल थी दो किथा किथा माल कमायो हुई 5 रुपया आंदे किथा फलाने दिए ते 100 कमायो किथा 1000 कमायो किथा हलाल कमाई हराम कमाई हराम जी कमाई तका नहीं व्याज तो कोन खाईंदे है रुश्वत तो कोन खाईंदे है परावन जा माल तो कोन फदाईंदे है यतीमन जा माल तो कोन खाईंदे है माल किथा किथा कमायो हुई ज़राया बुधाए वसाइल बुधाए असा के साल जी कारगुजारी यादी करे कम जदी पूरी जिंदगी दे बारे में जे को दसा माल कमायो मुंह कमायो तमा कमायो सगनी का सवाल थी दो माल किथा कमायो हुई 3 नंबर ते यो सवाल थई बुधाए 4 नंबर ते यो भी बुधाए वफीमा अनफकहु व तो जो गुदा माल कमायो किथा कमाई पर यो भी बुधाए त खर्च किथे कयो हुई मिलाद में खर्च कई यारी में कई उस में कई मदरसे में कई मस्जिद में कई पंहिंजे घर में कई या वरी ज़नाउन ऐं शराबुनि जे मथां पुछा वञी करे पंहिंजे माल खे लुटाई किथे माल ख़र्च कई इहो बि सवाल ॾे जवाब ॾे उन खां बाद में हुजूर फरमाइन था व माज़ा अमिल फीमा अलिम माज़ा मिला फीमा अलिम जो को तो इल्म हासिल कयो उनमें अमल तो कयो हो आलिम हुए 5-8 साल मदरसे में वनी पढ़े एडी सारी सनद तो के दई वेंदी वई मथे ते तो के दस्तार बुधायो तू आलिम बनजी वे या ये किताबन मा तो इल्म हासिल कयो वो पढ़ियो जे को इल्म हासिल कई उन में तो अमल कयो हो हुजूर फरमाइन था क़यामत जे दी 5 सवाल थींदा जैसी ताई जवाब केर न दींदो कदम अगते कोन चरंदो कदम अगते कदे खणंदो जरा इन 5 सवालन जा जवाब दई वने ऐ मुसलमानो अजीजो दोस्तो बुजुर्गो जमा सगोरे यो क़यामत जे दी तो खां भी सवाल थींदो मुंह खां भी सवाल थींदो इन सवाल जे जवाब हथ करण जे ला अज तो असा के खुदा जिंदगी नायत फरमाए इन जिंदगी में तमा सा आखिरत जे लाए कुछ करे वठो पंहिंजो इस्लाह कयो छो त इस्लाह जो अजर अल्लाह वॾो रखियो कुरान करीम में अल्लाह तबारक व तआला यो तमा साखे इरशाद फरमायो अल्लाह ताला फरमाए तो वमा नुरसिलुल मुरसलीन इल्ला मुबश्शिरीन व मुनज़िरीन असा रसूलन के मोकलो तो वो रसूल ईंदा मानो के बिशारत दींदा जेको उन जो हुकुम मनींदो उन के जन्नत जी बिशारत दींदा जेको उन जो हुक्म जी नाफरमानी कंदो उन के जहन्नम जे बाहि खां ढजारींदा फमन आमन व अस्लह फला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून अल्लाह फरमाए तो जो मुझे नबी जी गाल के मनींदो ईमान आणींदो ऐं पंहिंजो इस्लाह कंदो अल्लाह फरमाए तो उन्हनि ते न को खौफ न को गमगीन थींदा कुरान करीम में अल्लाह ताला औलिया अल्लाह जे लाइ फरमायो आहे
अला इन्ना औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। खबरदार दुनिया वारो बुधो जेके अल्लाह जा वली आहिन उन्हनि ते को खौफ बि कोन्हे। अल्लाह जो वली गमगीन बि कॾहिं कोन थींदो आहे। पर ही जेको पंहिंजे इस्लाह करण वारो आहे अल्लाह फरमाए थो नबी पैगाम खणी आयो तो उनखे तस्लीम कयो मञो ईमान आंदो व असलह पंहिंजो इस्लाह कई। अल्लाह फरमाए थो हाणे तुंहिंजे मथां को खौफ कोन्हे तूं बि गमगीन कोन थींदे।